अरे ॾियो हाल वाल लठियूं खणी झेड़े लाइ निकिता हो जा तो वरी कहिड़ियूं भत जूं देगियूं लाथियुनि जो तुंहिंजी दावत खाइण आया आहियूं। मूंखे पीराणे खे सुञाणी त थो न। अड़े मां तव्हां ॿिन्ही खे चङी तरह सुञाणिया। तूं चोर ही ऐं ये पीराणो पेरी आ पेरी। त पोइ इहो तो ॿुधो हूंदो ज़रूरु त पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर। ख़ैर वरी छा जो? करम खान कन खोले ॿुध। तो बच्चल खान जे राज खे समझो छा आहे? केड़े रो में तुझे राज वारनि असांजी में काई आ? मुंहिंजे राज जा माण्हू? अड़े मुंहिंजे राज में को बि चोर कोन्हे। मां चोर बि ॾिसी आयो आहियां ऐं पेरो बि हुन ॻोठ में पुॼाए आयो आहियां। ॿुधाई न हाणे ॾो ॿुधाए न त ॾातू नालो थे मुंहिंजो ॾातू। मुंहिंजो चोरनि सां को बि वास्तो कोन्हे। अड़े तूं पाण चोरी हथ सां चोरी कराई हूंदई। करम खान ॾो ॿुधाए। मां ॾो ॾियण आयो आहियां ॾो ॾियण। मैं मोटाई थो या ॾातू ॾिठो वाइठो चोर आहे पर ख़ुदा एतिरी गैरत ॾिनी अथसि जो पंहिंजे ॻोठ में चोरी न कराईंदो आहे। ॾातो सुठो अथई मुंहिंजी ॻिचीअ में न प। अड़े तूं मुंहिंजी सट सही कोन सघंदे। मां सम्झी वियो आहियां सभु सम्झी वियो आहियां करम खान। असांजे राज जेकी तुंहिंजे सरदार जी इलेक्शन में हालत कई न उहे तो पलांद तो वठी ईअं न। अड़े मूंसां वात फाड़े न ॻाल्हाए। इलेक्शन खे गुज़िरे साल थी विया हाणे मां चोरियूं कराईंदुसि। मूं वटि चोर न आहिनि पलबा। पीराणा हिन चोर मथां कख न रख। पीराणो चोरनि जे मथां कॾहिं बि कख न रखंदो आहे। पीराणा इन सां वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे का। अच तालूं हा बाक़ी पलांद करण असांखे बि ईंदा आहिनि। अच सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।